अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे सब खैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त कमदार लीमो पंहिंजनि साथियुनि सां मिली करे बहावल खान जे पतो लॻाइण जो कोशिश कंदो, पर कमदार लीमो पंहिंजे मक़सद ते कॾहिं बि कामयाब कोन थींदो, छो त बहावल खान उहो बिल्डोज़र आहे जेको इंसान त छा पर पत्थरनि जो बि सिरमो ठाहे थो छॾे। नवाब खान मीर खे समझाईंदो आहे ऐं चवंदो आहे त तूं मूसा जो पुराणो दोस्त आहीं। मूसा जे पुराणनि ठिकाणनि जे बारे में तोखे ख़बर आहे। तूं पुलिस वठी मूसा जे ठिकाणनि ते वञ ऐं मूसा खे गिरफ़्तार कराए, छो त आउं चाहियां थो त मूसा हर हाल में जेल जे हवाले थिए। सिजावल खान लाला खे चवंदो आहे त तो नवाब खान जे चवण ते मूंखे पुलिस हवाले कयो आहे, पर जॾहिं तोखे ख़बर पवंदो त चाचा खे मूं न पर नवाब खान मारायो आहे त पोइ तूं पछताईंदे। लाला सिजावल खान खे चवे थो त मां पछतायां या न, पर तूं पंहिंजो ख़त्मो ॾियारे छॾ, छो त हाणे पुलिस जे थाणे मां तुंहिंजो लाश ॿाहिरि वेंदो, तूं कोन वेंदे। दोस्तों, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसि ताईं माशाअल्लाह।